चंबड़ वेझे ॻोठ हाजी बचल लुंड में पोरियत राजू कोहली जे 15 वरनि जी नींगरी खे पोलियो थियण जो शक ज़ाहिर। चंबड़ वेझो ॻोठ हाजी बचल लुंड वासी पोरियत राजू कोहली जे 15 वरनि जी नींगरी मोली खे खांगी अस्पताल जे डॉक्टरनि पोलियो हुजण जो शक ज़ाहिर कयो आहे। वारसनि मूजिबि गुज़िरियल 1.5 महीने खां नींगरी हलण फिरण खां लाचार आहे। तालुके चंबड़ में गुज़िरियल 2 ॾींहनि में पोलियो जा 2 शकी केस ज़ाहिर थिया आहिनि। इन सिलसिले में नींगरी जे वारसनि ॿुधायो त तक़रीबन 2 महीना अॻु असांजी नींगरी खे बुख़ार थी पियो, जंहिंजो असां जाम इलाज करायो, पर गुज़िरियल 1.5 महीने खां असांजी नींगरी जो हेठियों धड़ कमु करणु छॾे ॾिनो आहे ऐं नींगरी जूं टंगियूं सुकंदियूं पियूं वञनि। इन सिलसिले में तालुके चंबड़ जे फोकल पर्सन डॉक्टर दिलदार हुसैन मुग़ल सां राब्तो करण ते डॉक्टर चयो त सूमर जे ॾींहुं असां पंहिंजे मुक़ररु टीम खे ॼाणायल ॻोठ में मोकिलियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।